नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर नौशीन काज़मी जो लाड़काणे चाणका मेडिकल कॉलेज में लाश जो हथायो उन पोस्टमार्टम रिपोर्ट अची चुकी है। उनमें ॼाणायो वियो आहे त जेको न्याणीअ जो मौत जो सबबु आहे उहो फाही सबबु आहे। फाही ॾिनी अथई 26 सेंटीमीटर ड्रिगो निशान, 1 सेंटीमीटर वेकिरो निशान और रस्सी जो निशान आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट के नौशीन काज़मी जे वारसनि रद्द करे छॾियो आहे। उनखां पोइ SSP कंबर शदात कोट ऐं SSP लाड़काणे इन्वेस्टिगेशन लाइ वधीक चयो आहे त असां फॉरेंसिक रिपोर्ट कराईंदासीं जेको ख़त हथायो आहे। पर हैरत अंगेज़ तौर ते हिकिड़ो जेको पहलू आहे उहो सोचण जहिड़ो आहे। इन मामले खां पोइ फौरी तौर ते चाणका मेडिकल यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अणॼातल मुद्दे ताईं यूनिवर्सिटी बंदि करे छॾी, क्लास बंदि करे छॾिया। हाणे पोस्टमार्टम रिपोर्ट ते तकरार थींदा। अॼु सिंध असेंबली में पिणु आवाज़ु उथियो आहे। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि चयो आहे त हिन मामले जी जांच कई वञे ऐं जेकॾहिं नायला रिंद मामले जी सही तरीक़े सां जांच थिए हा, निम्रता कुमारी वाक़े जी सही जांच थिए हा त अहिड़ा वाक़िया न थियनि हा। गुज़िरियल ॾींहुं बि असां डिस्कस कयो त असांजे समाज जे अंदरि ख़ासि तौर ते तालीमी इदारनि में अहिड़ा जॾहिं वाक़िया पेश अचनि था त उनजो केतिरो इम्पैक्ट पए थो सॼी सोसाइटी खे। हिकिड़ो को वाक़िया न हूंदा आहिनि, हिन सां ज़हनियत ठहंदी आहे, हिन सां सोच ठहंदी आहे ऐं सोच जॾहिं ठहंदी आहे त ज़ाहिर सवाल पैदा थींदा आहिनि। पोइ वैसाव ख़तमु थींदो आहे ऐं उहो वैसाव ख़तमु थींदे नज़र ईंदो आहे जॾहिं वाक़ियनि जी अणधुरी जांच न थींदी ऐं मंतक़ी अंजाम ते मामला न पहुचंदा। इन मामले ते ॻाल्हाईंदो हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट टीम में जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे? बिल्कुलु आवाज़ अचे थो। डॉक्टर साहब, जॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि था ऐं 2017 में नायला रिंद जो हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, उनखां पोइ 2 साल अॻु निम्रता कुमारी जो वाक़ियो पेश आयो ऐं हाणे हीउ टियों वाक़ियो आहे। ॿिनि वाक़ियनि में बि इहो चयो वियो त उनजी जांच प्रॉपर थियणु घुरिजे, अणधुरी जांच थियणु खपे, माइटनि खे एतमाद में वठी जांच थियणु घुरिजे ऐं उनखां पोइ उनजा नतीजा ॾिना वञनि जंहिंमें सॼी सोसाइटी खे मुतमइन कयो वञे। पर ॿिन्ही वाक़ियनि में इहो नज़र आयो त नायला रिंद जे वाक़िए में बि उनजो भाउ हिकिड़ो मंज़र ते आयो ऐं उन भाउ चयो त मुबैना थो त ॿुधायो त उन खे प्रेशराइज़ कयो वियो ऐं उहो जेके मामले खे। पर उते बि ईअं ई थियो ऐं जॾहिं जेके ताज़ियत लाइ फ़र्द उते वञी रहिया, सिविल सोसाइटी जा फ़र्द वञी रहिया त उते उन्हनि जा वालिदैन उन्हनि खे चई रहिया त असां कंहिं बि क़िस्म जो को केस दाख़िल नथा करणु चाहियूं। ऐं हाणे हीउ टियों वाक़ियो आहे। सवालु इहो आहे त जॾहिं असांजे जहिड़े समाज में जिते आम तौर ते इंजीनियरिंग जो या मेडिकल जो स्टूडेंट सेंटर ऑफ ग्रेविटी हूंदो आहे, त छा हिकु 4थे साल जी शागिर्दियाणी कंहिं बि सर्कमस्टेंसिस में अची जेकॾहिं आपघात जहिड़ो क़दम खणे थी, सुसाइड जहिड़ो क़दम खणे थी, त छा इहो मुमकिन आहे? जेकॾहिं मुमकिन आहे त उन सर्कमस्टेंसिस ते केतिरो कमु थियणु घुरिजे? कम थियणु घुरिजे। तव्हां जेको सुवाल कयो आहे इहो इनफैक्ट पंहिंजे हिन सुवाल में ई काफ़ी खोड़ सारा तव्हां सुवाल बि पुछिया आहिनि ऐं जवाब बि अची विया आहिनि। इन जा कुझु पहलू आहिनि हिन मामले में, माशरे में सुइसाइड जे मामले में, ख़ासि तौर ते नौशीन जहिड़े जंहिंखे चवंदा आहिनि त इंटेलिजेंट ऐं क़ाबिल शागिर्दियाणियूं जेके आहिनि या शागिर्द जेके आहिनि उहे जे कंदा आहिनि सुइसाइड त उन्हनि जा असबाब हूंदा आहिनि। पर पहिरियां अचूं था पिया त कल्चरल प्रॉब्लम, सोशियो इकोनॉमिक प्रॉब्लम ऐं पोइ क्रिमिनल जस्टिस जे लिहाज़ सां ॾिसूं था पिया। हाणे इन जो सोशल प्रॉब्लम, सोशियो इकोनॉमिक प्रॉब्लम ते मां अचां थो, पहिरियां कल्चरल प्रॉब्लम ते अचूं था पिया। तव्हांजो जेको सुवाल मेन आहे उहो अची वेंदो क्रिमिनल जस्टिस सिस्टम जे जवाब में। त पहिरियां अचूं था सोशल प्रॉब्लम। असांजे माशरे में जंहिं हिसाब सां ॿारनि खे असां शुरू खां वठी शेपअप कंदा आहियूं, उनखे तरबियत ॾींदा आहियूं, बाबा मार्कूं खणणियूं, बसि कंहिं सूरत जेको आहे क्लास में नंबर 1 अचिणो आहे, न त सेकेंड ते अच न तूं क्लास में, त नथा अचनि त उते घर में अॼु जे दौर में बि घर में सभु था कनि ॿारनि ते त तूं जेको आहे मार्कूं सही न करे आयो आहियां, ॾिस तुंहिंजो फलाणो सॉटर जेको आहे एतिरी मार्कूं करे आयो आहे, तुंहिंजो फलाणो पाड़े में। त हीउ हिकिड़ो जेको प्रेशर पवंदो आहे यंगस्टर्स ते, उहो प्रेशर तमामु वॾो पवंदो आहे ऐं उन प्रेशर में अची इहे सुइसाइड जा मामला काफ़ी दुनिया में ख़ासि तौर ते यूनिवर्सिटीज़ कॉलेज में पहिरियां बि थींदा आया आहिनि। पाकिस्तान इन में वन ऑफ द टॉप मोस्ट सुइसाइड जे मामले में आहे ऐं उन में जेको WHO जी रिपोर्ट 2012 जी मां ॾिठी, हाणे त वधी वई हूंदी, त उन में 7.28 पर 100,000 माना 1 लख ते 7.28 जेके आहिनि उहे माण्हू ख़ुदकशी कनि था पिया। ऐं उन में पहिरीं ॻाल्हि त शागिर्दनि वारी मूं ॿुधाई। सोशल ॿियो प्रेशर इहो आहे त घर में इकोनॉमिक प्रेशर आहे, खाइण पीअण जो मसइलो आहे, फी जी अदायगी जो मसइलो आहे, हॉस्टल जे ख़र्च जो मसइलो आहे, त उन में उहो घर वारा पूरो त करे ॾींदा आहिनि, पर उनखे ख़बर हूंदी आहे शागिर्द खे या शागिर्दियाणी खे त घर वारा केतिरो जेको आहे हिन में एफर्ट करे, केतिरी महिनत मज़ूरी करे, केतिरो कमु करे इहे पैसा उॿारनि था पिया, कर्ज़ था वठनि, छा था कनि, उहो बि हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे।
ऐं उन खां बाद पोइ हाणे अचूं था पिया त बाक़ी सराउंडिंग सर्कमस्टांसिस अची था वञूं इन ते क्रिमिनल जस्टिस सिस्टम ते गवर्नेंस ते अची था वञूं जेका तव्हां ॻाल्हि कई पंहिंजे इंट्रो में त खोड़ सारा अहिड़ा केसिस जेके सुइसाइड न हूंदा आहिनि उन्हनि खे सुइसाइड बणाए छॾिबो आहे बिल्कुलु ऐं उहे हूंदा आहिनि क्रिमिनल केसिस उन्हनि खे मारियो वेंदो आहे मर्डर कयो वेंदो आहे खून कयो हूंदो आहे ऐं उन में पोइ प्रेशर जे करे उहे जेके ज़ुराइता माण्हू आहिनि जेके असर वारा माण्हू आहिनि उहे पेरेंट्स ते बि उन्हनि जे माइटनि ते बि प्रेशर विझी ऐं पोइ केस खे चवंदा वाट सुसाइड साइड ते वठी हलो छो जो न त असां छोकिरे जो ख़त ॾेखारींदासूं न त असां फलाणे जो छोकिरी जो जी फोटो ॾेखारींदासूं छोकिरी जो वीडियो ॾेखारींदासूं न तव्हां चुपड़ी करे वेही रहो इन खां वधीक जे ॻाल्हाईंदव त ॻाल्हि खुलंदी तव्हांजे राज भाग में तव्हांजी बिल्कुलु बदनामी थींदी ऐं उहो बि तव्हां कंदव त जे इन ते बि न मुड़ियो तव्हां त पोइ असां जेको आहे पोइ ॿी कार्रवाई कंदासूं तव्हांखे पोइ सौगो कंदासूं ॿियनि मामलनि में पुलिस खे इन्वॉल्व करे ॿियनि पुलिस खे ॿिए पासे ज़ोर हूंदो आहे मां पाण ॾिठो आहे त पुलिस ते ज़ोर हूंदो आहे त बाबा तव्हां हरू भरू छो था इन्वेस्टिगेट कयो 174 जो केस आहे इहो जेको इहो त सुइसाइड जो केस आहे इहो त हिन में मर्डर जो मामिलो छा आहे हरू भरू तव्हां हुन साइड ते छो था ॻाल्हियो पोइ हुते प्रेशर अची वेंदो आहे ज़ोराइतनि माण्हुनि जो त उन लिहाज़ सां ही त थियो उनजो मामिलो जीअं हुजे क्रिमिनल जस्टिस सिस्टम असांजो सही मायने में इन्वेस्टिगेशन जो मामिलो हुजे विदाउट पॉलिटिकल इन्फ्लुएंस हुजे विदाउट माशरे जी इन्फ्लुएंस विदाउट वॾनि माण्हुनि जे इन्फ्लुएंस जी इन्वेस्टिगेशन हुजे त मां तव्हांखे ॿुधायां त मोर देन 70% केसिस ऑफ द सुइसाइड जेको आहे दे वुड टर्न आउट टू बी द मर्डर केसिस जेके हिन में कुझु रिपोर्टूं बि आहिनि त उन लिहाज़ सां जे ॾिठो वञे ऐं उनजो प्रॉब्लम छा थो थिए माशरे ते उनजो प्रेशर थो पवे माशरे ते माण्हू पोइ वरी एतिरो ॻाल्हाइनि नथा पिया माशरे ते माण्हुनि जो जेके माण्हू आहिनि ताक़तवर माण्हू आहिनि उन्हनि जी ताक़त वधंदी थी वञे ऐं इहे मामला लुड़ी था वञनि हाणे उन खां बाद अचूं था पिया त माशरे में इन वक़्तु जेके प्रेशर ऐं टेंशन मौजूदु आहिनि उहे प्रेशर ऐं टेंशन खे छा उनखे कंट्रीब्यूट कनि था पिया ॾिसो न 5500 माण्हू हर साल ख़ुदकशी थो करे मुल्क में जेका पोइ रिपोर्ट मूं पढ़ी आहे WHO जी पोइ रिपोर्ट 5500 माण्हू जो ख़ुदकशी कनि था पिया ऐं उन में बाय द वे असांजे सिंध में थर में मैक्सिमम आहे त उन लिहाज़ सां जे ॾिठो वञे त उनजो को त सबबु हूंदो न ऐं अॼुकल्ह जेके ख़ुदकशियूं थियनि थियूं पियूं अदर दैन इहे जेके नौशीन वरुमा जी जेका आहे ॻाल्हि अॼुकल्ह मोस्टली जेका ख़ुदकशी थिए थी पई उन में सुइसाइड थिए थो पियो उन में बेसिकली आहे इकोनॉमिक एंड सोशल प्रेशर सर हिते क्विकली मां हिकिड़ो सभु क्वेश्चन कंदो सर तव्हां काफ़ी पहलू तफ़सीली ॿुधायो आहे सर्कमस्टेंशियल पासा कहिड़ा हूंदा आहिनि ख़ुदकशियुनि जा ऐं उहो हिकिड़ो टॉपिक आहे पर जेकॾहिं जिथे मुबहम मामिलो हुजे जिथे गुंजाइश हुजे कंहिं क्राइम जी त उते क्राइम जी प्रॉपर इन्वेस्टिगेशन थियण जे बजाए उथंदे ई इहो इस्टेब्लिश कयो वञे त इहा ख़ुदकुशी आहे इहो केतिरो जाइज़ आहे हिते क्विकली सर मूंखे ॿुधाइजो बिल्कुलु नाजाइज़ आहे छो जे हर ख़ुदकुशीअ खे जेके क्राइम एजेंसीज़ आहिनि जेकी पुलिस ख़ासि तौर ते उनखे इन नज़र सां ॾिसणु खपे त इन करे त उनजी ऑटोप्सी थींदी आहे न इन करे त पुलिस कब्ज़े में वठंदी आहे बॉडी ऐं उनखे मोकिलींदी आहे ऑटोप्सी जे लाइ पोस्टमार्टम जे लाइ इहो ई सबबु हूंदो आहे त उहो करे ऐं उन में पहिरियों एंगल उन में इहो हमेशह ॾिसबो आहे त इन में को क्राइम ते इन्वॉल्व न आहे को सबबु त न आहे इन ख़ुदकशी में के खून जो मर्डर जो सबबु त न आहे इहो ॾिठो वेंदो आहे जीअं मां तव्हांखे पंहिंजे इन डिस्क्रिप्शन में पंहिंजे इन में पहिरें सेगमेंट उन में मां ॿुधायुमि त बेसिकली 70% केसिस जेके आहिनि अहिड़ा रिपोर्टेड मौजूदु आहिनि त 70% केसिस जेके आहिनि एक्चुअली क्राइम आहे एक्चुअली मर्डर आहे उन्हनि खे फबाए वेंदा आहिनि 30% जेको आहे यानी 30 सैकड़ा जेके माण्हू आहिनि उहे ख़ुदकशी वाक़ई में कनि था पिया ऐं माइयुनि जो जेको मामिलो इन में आहे ख़ासि फीमेल फॉक्स जो उन में इहा वॾी तादाद आहे त उन ख़ुदकशी खे माना मर्डर खे ख़ुदकशी जो रंग ॾेई ऐं उहो बसि खाई वेंदा आहिनि फबाए वेंदा आहिनि बिल्कुलु ऐं माण्हू बची वेंदा आहिनि जिन्हनि मर्डर कयो हूंदो आहे उन में पंहिंजा माण्हू इन्वॉल्व हूंदा आहिनि माइट मिट आड़े पाड़े वारा हॉस्टल वारा पोइ शागिर्दनि सां दोस्ती यारी पोइ इहे सिलसिला हुन में इन्वॉल्व हूंदा आहिनि उन करे मामिलो जेको आहे फबी वेंदो आहे जी डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब हिकिड़ो मर्डर थियो नायला सॉरी मर्डर न हिकिड़ो मामिलो थियो नायला रिंद जो उन खां पोइ निमरता कुमारी हाणे इहे नौशीन काज़मी ॻाल्हि इहा आहे त हींअर जेका पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे इनिशियल उन में त इहो ॿुधायो पियो वियो चयो वियो आहे त फाही जे सबबु मौत थियो आहे ऐं जेके एविडेंसिस ॾिना विया आहिनि उन में सिधी सही आपघात आहे पर वारसनि रद्द कयो आहे सवाल इहो थो पैदा थिए
जॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि था, सभ खां पहिरियों त इन पासे जांच छो नथी थिए? हिकिड़ो त क्राइम फैक्टर, उन जांच थियणी नथी ॾिनी वञे। इवन जेके सुवाल उथारनि था उन सवालनि ते पाबंदी मणी थी वञे, तव्हां सवाल न उथारियो। ॿियो, जेकॾहिं लेट सपोज़ को माण्हू पंहिंजो पाण खे ऐं उहो अहिड़ो होनहार जेको आहे शागिर्द पंहिंजो पाण खे इन इंतिहाई क़दम ताईं खयो थो वञे, त उन कंपल्जन जे पासनि ते जांच छो नथी थिए असांजी सोसाइटीअ में? जुनैद, ही ॾाढो अनफॉर्चुनेट वाक़ियो आहे। ही वाक़िया असां ॾिसूं था त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी तइलीमी इदारनि में, ख़ासि करे सिंध जे तइलीमी इदारनि में। अच्छा सर, हिते हिकिड़ो मां सभु कुझु चवनि, ॿियो मुंहिंजे ज़हन में मां ज़रूरु तव्हांखां पुछंदुसि, तव्हां टिनी वाक़िअनि में ॾिठो हूंदो 3 छोकिरियूं आहिनि ऐं 3 अर्ली 20s जूं आहिनि। इहा ई ॻाल्हि मां करणु थो चाहियां पियो त मुंहिंजो हाणे 20-25 सालनि जो तजुर्बो आहे यूनिवर्सिटी में पढ़ाइण जो। यूनिवर्सिटी सां मां मुंसलिक रहियो आहियां। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त शागिर्द जेके आहिनि असां वटि, उन्हनि जा हिकिड़ा नफ़्सियाती दबाव थियनि था। उन्हनि दबावनि सबबु उन्हनि खे मुख़्तलिफ़ मसइला थियनि था। उन्हनि जी का बि कंसल्टेशन कान्हे का। सिंध यूनिवर्सिटी में इन वाक़े खां पोइ काफ़ी शयूं इम्प्रूव कयूं वयूं आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ी मिनी हॉस्पिटल क़ाइमु कई वई, जेका छोकिरियुनि जी हासिल भरिसां। उन में हिकिड़ी ख़वातीन डॉक्टर्स आहिनि जेके उन्हनि खे 24 आवर्स सर्विस ॾियनि थियूं। साइकोलॉजिकली हुआ, पर उहा बि काफ़ी न हूंदी, उन खां अञा वधीक वञणु खपे। हीअ केस बि माना मूंखे ख़बर न आहे त हीअ मर्डर आहे या सुसाइड आहे। जेको बि आहे, फॉरेंसिक साइंसिस जे ज़रिए उनजी तहक़ीक़ात थी रही आहे। मां उनजे कॉन्क्लूजन ते जंप करण जी कोशिशि नथो कयां, पर मां सम्झां थो त शागिर्दाननि जे मामले में उहा जेकी स्ट्रेस लेवल आहे तइलीमी इदारनि में, उन जो जेका लेवल आहे उहा वधीक मिले थी। उनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि। त छोकिरियुनि जी हिकु त पंहिंजी जेका समाजी बीहक आहे, समाजी जेके प्रेशर्स आहिनि उहे आहिनि। ॿियो जेको फैमिली जा मसइला आहिनि, ॿाहिरि जा मसइला आहिनि, उहो सॼो हिकिड़ो गॾियल जेको इन्वायरमेंट आहे, उहो यूनिवर्सिटी जो इन्वायरमेंट जेकॾहिं उन में वधीक दबाव रखे थो, त पोइ उहो जेको आहे सो हिकिड़े अहिड़ी शकिल में अचे थो जंहिं शकिल में असीं अहिड़े क़िस्म जा वाक़िया ॾिसूं था। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे शागिर्दनि जी जेका नफ़्सियाती वेलबींग आहे उन ते वधीक ध्यानु ॾियनि ऐं वधीक उन ते कनि। पर सर, हिते हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो सुवाल हिते हूंदो, तव्हां छो त काफ़ी हिनखे डिटेल में घण तरफ़ो ॾिसो वेठा। हाणे जीअं तव्हां चओ त शागिर्दनि जी नफ़्सियाती वेलबींग ते ध्यानु ॾिनो वञे, पाण छो त 3rd वर्ल्ड में रहूं था, हिकु महरूम समाज जे अंदरि, जेका रियलिटी आहे, महरूमियूं घण तरफ़ियूं हूंदियूं आहिनि। फ़र्द जी ज़ाती नफ़्सियाती महरूमी बि हूंदी आहे, मुआशी महरूमी बि आहिनि, समाजी महरूमी बि आहिनि। हाणे उन्हनि महरूम मुआशिरे जे अंदरि, टीं दुनिया जे मुल्क जे अंदरि, जॾहिं शागिर्दाणी ख़ुदि अदम तहफ़ुज़ जो शिकार हुजे बतौर औरत बि, ऐं जॾहिं कंहिं फ़र्द वटि बि ताक़त आहे, उहो कहिड़े मद में बि आहे, कंहिं मद में बि आहे, कंहिं जेंडर जे निस्बत सां ॻाल्हि न पियो कयां, उहो जॾहिं फ़र्द पंहिंजे ताक़त जो बेजा इस्तेमालु करे अॻे खे कंहिं कमु करण लाइ मजबूर करे, जंहिंखे सादी ॿोली में हैरेसमेंट चइबो आहे, इहे वाक़िया बि यूनिवर्सिटियुनि में थियनि था। इन्हनि ते कीअं कमु कजे, कीअं इन्हनि खे घटाइजे, इन लाइ छा थी रहियो आहे? ॾिसो, इन जा मुख़्तलिफ़ आसा पासा आहिनि। तव्हां रेमिडियल जेके कम आहिनि उहे मतिलबु सोसाइटी यूनिवर्सिटियूं कंदियूं रहनि थियूं, पर उहे सभु काफ़ी न आहिनि। इन जो हिकिड़ो इलाजु आहे, उहो इहो आहे त सभिनी यूनिवर्सिटियुनि जी जेंडर पॉलिसी बिल्कुलु वाज़े तौर ते हुजे। उन जेंडर पॉलिसी जो इहो मुख्य हिकिड़ो हुजे त जंहिंमें बैलेंस जेको आहे छोकिरियुनि ऐं छोकिरनि जो उहो बराबरि हुजे, जंहिंजे करे जेका एम्पावरमेंट आहे छोकिरनि जी उहा ईंदी ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता उहो ओवरकम कनि। यानी जेका आउट नंबरनेस आहे न, इहा आउट नंबरनेस जेका आहे छोकिरियुनि खे टीचिंग में बि उहो छोकिरियूं घटि आहिनि, स्टाफ में बि घटि आहिनि, तव्हांजूं ॿियूं जेके सर्विस आहिनि उन में घटि आहिनि, ऐं शागिर्दनि ॼणनि जो तइदादु माइनॉरिटी आहे। इहो सॼो हिकिड़ो रिफ्लेक्ट थो करे पियो त हू हिकिड़ी वॾी मतिलबु माइनॉरिटी में आहिनि। पहिरीं त इहा जेंडर पॉलिसी सभिनी जी मेहरान यूनिवर्सिटी थी कई हुई, जॾहिं सेंटर ठहियो उन्हनि उहा मेहरान यूनिवर्सिटी, पर मेहरान यूनिवर्सिटी अफ़सोस अचिणो पियो, मेहरान यूनिवर्सिटी उन जेंडर पॉलिसी ते अमल पहिरां कॾहिं न थी आहे। सिंध यूनिवर्सिटी वटि उहा आहे कोन, चाणका वटि उहा कान्हे का। इन जो नुक़सानु इहो आहे त छोकिरियुनि खे उन माहौल में यूनिवर्सिटियुनि में हिकिड़ी एलिनेशन फील थिए थी। उन जे करे उन्हनि जा जेके मुख़्तलिफ़ नफ़्सियाती पासा आहिनि, ऐं मां एप्रिशिएट थो कयां इहो जेको मिनी हॉस्पिटल वारो सिंध यूनिवर्सिटी जो क़दम आहे, अहिड़े क़िस्म जा क़दम ॿियनि यूनिवर्सिटियुनि खे बि खयां वञनि। पर हीउ जेको वाक़ियो इहो त हिकिड़ी मेडिकल यूनिवर्सिटी जो वाक़ियो आहे, जिते सॼो ॾींहुं तव्हांजा टीचर्स डॉक्टर्स आहिनि, तव्हांजूं फैकल्टी जेका फीमेल फैकल्टी उहा डॉक्टर आहे। इहे जेके वाक़िया आहिनि, इन्हनि वाक़ियनि खे अंडरस्टैंड करण लाइ वॾे पैमाने ते शागिर्दनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे
इंतज़ामी ढांचनि खे अंडरस्टैंड करण जा जेके सिस्टम्स आहिनि उहे मौजूदु कोन्हनि, जेके ॿाहिरि बिल्कुलु मौजूदु आहिनि। मां जॾहिं PhD करणु वियोसि त असां सां काफ़ी दफ़ा काउंसलर वेठा, हुननि असांखे हिकिड़ा वाक़िया ॿुधाया। जॾहिं असां PhD जो कमु शुरू कयो उन्हनि चयो त ही मसइला थींदा आहिनि, पर तव्हां इन जे करे कंहिं प्रॉब्लम में कंहिं नफ़्सियाती मसइले में न अचिजो, इनखे तव्हां ओवरकम करे सघो था। कीअं ॿियनि माण्हुनि ओवरकम कयो आहे त ख़बर पई त उते PhD दौरान काफ़ी माण्हू थिया। इहा बिल्कुलु साॻी सूरत हाल आहे। जेका सपोर्ट आहे नफ़्सियाती, इहा सपोर्ट जेका आहे शागिर्दनि खे तमामु घणी ज़रूरत आहे, उहा मिलणु घुरिजे। ऐं हिन वाक़े जी जेका तहक़ीक़ात आहे उन तहक़ीक़ात खे असां मां का बि सिविल सोसाइटी या केर बि इहा डिमांड करणु, इहो इनखे फ्लैश करणु तमामु ज़रूरी आहे जीअं उन तहक़ीक़ात सुठी ऐं सुठे रिसोर्सफुल नमूने में थिए। पर उनखे जजमेंटल थी उन में असरअंदाज़ थियण जी कोशिशि केर बि न करे त जीअं उहा तहक़ीक़ात थी ऐं सही नमूने में अची वञे। जी, इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडे साहब काफ़ी तफ़सीली ॻाल्हायो आहे, छाकाणि त ख़ुदि यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि, हेड ऑफ डिपार्टमेंट इन इकोनॉमिक्स जा, ऐं तव्हां ख़ुदि इन तदरीस शोबे सां लाॻापियल हो, तव्हां ख़ुदि हिकु डिपार्टमेंट हेड था कयो। हिकिड़ो त हीउ वाक़ियो थियो आहे, पोस्टमार्टम जी रिपोर्ट आई, उन माइटनि हुनखे मञण खां इनकार करे छॾियो आहे। तव्हां छा था सम्झो, हिकु स्टूडेंट जॾहिं पहिरें साल में कंहिं यूनिवर्सिटी में अचे थो त सभ खां वॾो जॾहिं तव्हांखे स्टूडेंट सां ॻाल्हाईंदो, चाहे मेल छोकिरा स्टूडेंट्स ई छो न हुजनि, हैरासमेंट जो जेको अंसर आहे उहो मौजूदु हूंदो आहे। उन हैरासमेंट जे अंसर खे ख़तमु करण लाइ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया, उस्ताद ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿिया बि उते जेके किरदार आहिनि उनजो कहिड़ो रोल हुअणु घुरिजे, पहिरियों त इहो मूंखे थोरो सम्झाइजो। जुनेद, पहिरीं त जीअं मूं कल्ह बि चयो हो त आऊं कंहिं बि सुसाइड वारे अमल खे मर्डर ई सम्झां थो। उन जा सबब ॻोल्हणु खपनि त उनजे पुछां उन जा सबब कहिड़ा आहिनि, ऐं जेको बि उन सबब में मुलविस आहे, जेको बि उनजो सबब आहे, उहो उनजो कातिल आहे। हाणे अचूं था हिन ते त असांजे तालीमी इदारनि में इहे सभु शयूं जेके थियनि थियूं, उनजो हिकिड़ो तमामु वॾे खां वॾो सबबु इहो आहे त असां वटि दोस्ताणो माहौल कोन्हे। असां वटि दोस्ताणे खां वधीक खणी चइजे त हिकिड़ो प्रोफेशनलिज़म जेको थींदो आहे, जेको हिकिड़ो प्योरली इन बेसिस ते हूंदो आहे त हिकिड़ो उस्ताद आहे, उनजो पंहिंजे पढ़ाई सां पढ़ाइण सां तालुक़ु छा हुजणु खपे, उन खां बाद उनजो शागिर्द ॾांहुं रवैयो छा हुजणु खपे, उन खां बाद एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ जेको उते इंतिज़ामी तौर ते संभाले थो, त हिकिड़ो ॿार जेको हेतिरी महिनत करे प्रोफेशनल इदारे में पहुचे थो, उनखे कॾहिं कॾहिं हिकिड़ो गार्ड जेको दरवाज़े ते बीठल आहे, उहो उन सां इन क़िस्म जो वर्ताव रखे थो जो कॾहिं कॾहिं उहे ॿार तमामु घणे तेश में अची या त उन सां विढ़नि था या पोइ पंहिंजो पाण सां कंहिं न कंहिं तरह सां पंहिंजो पाण खे टोड़नि था या पंहिंजे अंदरि में उहे टुटनि था। त जंहिं समाज जे अंदरि उहो रेस्पेक्ट, उहा ड्यू रेस्पेक्ट या उनजे मिज़ाज जे हिसाब सां जेके उन्हनि सां मसइला हुजनि, उनखे जेकॾहिं कोई हल करण जे लाइ तयारु न हुजे त उते इहे मसइला वधंदा ई वञनि था। मिसाल तौरु इन मां ई अंदाज़ो लॻायो न त हिकिड़ो तालीमी इदारो उन ॿियो दफ़ो जॾहिं इहो अमल थिए थो त तालीमी इदारे खे तालो हणी बंदि करे था छॾनि, याने उन जा सबब ॻोल्हण जे लाइ तालीमी इदारे जी इंतिज़ामिया, उस्ताद ऐं ॿिया जेके बि आहिनि ऐं सरकार इन लाइ तयारु न आहिनि त उनजो सबब ॻोल्हियूं किथे ईअं न हुजे त को न को मुमकिना तौर ते अहिड़ो सबबु हुजे जंहिंजे करे उन ॿार इहा ख़ुदकशी कई हुजे। ॿियो असां वटि हिकिड़ो वॾे खां वॾो अज़ाब इहो आहे, बिलख़ुसूस छोकिरियुनि सां, गर्ल्स स्टूडेंट सां जेको कुझु थिए थो असांजे समाज में, उहा छोकिरी पंहिंजे वालिदेन सां को ज़िक्र नथी करे सघे। उहा छोकिरी पंहिंजे घर भातियुनि सां पाण सां थींदड़ कंहिं बि ज़्यादती या कंहिंजे बि कंहिं कयल कंहिं वर्ताव खे नथी डिस्क्लोज़ करे, छाकाणि त उनखे इहो डपु हूंदो आहे त वालिदेन बजाए उनजे मसइले हल करण जे उनखे सिधो सो सिर्फ़ु हिकिड़ो ई जुमिलो चवंदा आहिनि त घर वेही रहो, बसि ॿाहिरि न निकिरो। ऐं उनखां बाद हिते असां वटि समाज में तमामु घणा हिकिड़ा वॾा, सम्झो त हिकिड़ो ख़ासि करे फीमेल जे लाइ, ख़ासि करे औरतुनि जे लाइ हीउ समाज असांजो जेको आहे हिकिड़े ओड़ाह जे मिसल आहे जंहिंमें हू पंहिंजे खिल ख़ुशी सां आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारण हुन लाइ तमामु ॾुखियो अमल आहे। उहो साॻी औरत जेकॾहिं ॿाहिरि मुआशिरे में कंहिं बि तरह सां कंहिं प्रोफेशनल फील्ड में अचे या तालीमी इदारे में अचे, हुनखे असां बराबरि जी हैसियत सां ॾिसण लाइ तयारु न आहियूं। त इहे सभु जेके पासा आहिनि, तव्हां सम्झां थो असांजे तालीमी इदारनि में इन्हनि सभिनी सां। ऐं वरी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त इन लाड़काणे जे मेडिकल यूनिवर्सिटी जी सरबराह ख़ुदि औरत आहे, ऐं सम्झां थो उन औरत खे ख़ुदि पाण वधीक इन्हनि शयुनि जो अदराक हुजणु खपे
ऐं मैडम न सिर्फ़ु जेको आहे सो पढ़ियल लिखियल बल्कि फॉरेन मां हुनजी जेका आहे सा PhD बि कयल आहे हुते इंग्लैंड में जॾहिं पढ़ी आहे त हुनखे ख़बर हूंदी त औरतुनि जा कीअं मसइलनि पर असां वटि छा आहे त असां जॾहिं पाण कुर्सियुनि ते वेहूं था त असां ते कुर्सियुनि जो वॾो जेको आहे असरु थी थो वञे असांजे दिमाग़ ते सिर ते कुर्सियूं चढ़ी वेही थियूं रहनि असां खां उहो विसरी थो वञे त बुनियादी तौर ते असां बि अहिड़ा ई इंसान आहियूं असां बि अहिड़ा ई वालदेन आहियूं इहे ॿार असांजा ई ॿार आहिनि ऐं इन्हनि ॿारनि जा बि के वालदेन आहिनि त इहा जेका रविश आहे मजमूई तौर ते आउं सम्झां थो त असां वटि ओपननेस कोन्हे कोई बि ॿार उते को इदारो मौजूदु कोन्हे जिते वञी का पंहिंजी शिकायत करे सघे जी गवर्नमेंट जे तरफ़ां वुमेन हरासमेंट सेल्स त क़ाइमु आहिनि पर जेकॾहिं का छोकिरी उते वञी करे दरख़्वास्त ॾे त उल्टो उनखे अञा बि ब्लैकमेल कयो थो वञे ऐं ऐन मुमकिन आहे छाकाणि त हिकिड़ी उमिरि आहे उन उमिरि जे हिसाब सां कंहिंजा बि के जेके कम्युनिकेशन का जेकॾहिं हुजे थी त बजाए इन जे जो उनजी शिकायत खे ॿुधो वञे त मूंखे ही थ्रेट आहे असां ही हरासमेंट थिए थी उनखां सुवाल इहो पुछियो वेंदो तव्हांजो हिन सां तालुक़ु कीअं जुड़ियो तव्हांजी हिन सां ॻाल्हि ॿोल कीअं शुरू थी त सुवाल इहो न हुजणु खपे सुवाल इहो हुजणु खपे त जेको माण्हू शिकायत थो करे त मूंसां का ज़्यादती थिए थी या मूंसां केरु को ग़लति वर्ताव करे थो त उन ते तव्हांजो रद्द अमल छा हुजणु खपे हींअर बि आउं सम्झां थो इहा साॻी सूरत हाल आहे त जेका लाश जॾहिं हिकिड़े कमरे मां मिले थो त असांजो सुवाल इन ते इहो न हुजणु खपे त इहो सुसाइड आहे या इहो मर्डर आहे असांजो सुवाल इन ते इहो हुजणु खपे त इहो आख़िर ईअं थियो आहे त छो थियो आहे इन जे पुठियां जेके सबब आहिनि त कहिड़ा आहिनि तालीमी इदारनि में जेकॾहिं असांजा पढ़ियल लिखियल ॿार मुआशिरे जे अंदरि जेके सुभाणे या डॉक्टरियाणी मुमकिन आहे त वञी करे या साइकेट्रिस्ट थिया या न्यूरो सर्जन थिया उहो ॿार जेकॾहिं इन नहज ते पहुचे थो त उनजो सबब कहिड़ो थी सघे थो सुवाल इहो हुजणु खपे जी सवाल इहो हुजणु खपे डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया जी अदा सभ खां पहिरियां त पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई जंहिं एस्टेब्लिश कयो आहे त न्याणी जेका नौशीन काज़मी आहे उन फाहो खाधो आहे माइटनि उहा पोस्टमार्टम रद्द करे छॾी पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त आख़िर छो यूनिवर्सिटी इंतिज़ामिया 24 कलाकनि खां पोइ यूनिवर्सिटी खे ताला हणी बंदि करे ऐं चयो त सभु कुझु बंदि आहे तदरीसी निज़ाम बंदि आहे ऐं ॿार वञी घर विया आहिनि सॼी यूनिवर्सिटी बंदि करण जो सबबु छा आहे इहो इन्हनि खे क़दम खणी ज़रूरत छो पेश आई आहे असल ॻाल्हि हीअ आहे त इहो त हाणे इंतिज़ामिया ई ॿुधाए सघंदी न मां तज़ियाती तौरु अव्हां खां सम्झणु चाहियां थो त माना जॾहिं अहिड़ो वाक़ियो थिए थो ऐं जॾहिं सुवाल उथनि था काफ़ी शयूं सर्कमस्टेंशियल शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि त पोइ इंतिज़ामिया जो इन फ़ैसिले ते अव्हांजी राय कहिड़ी हूंदी मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त इंतिज़ामिया ऐं ख़ुदि उते लाड़काणो शहर उन में इन क़िस्म जी हूअ कान्हे का सहप जो इन क़िस्म जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी क़दम खणण खां हू परे रही सघनि ऐं हुननि जे लाइ सभ खां अहम ॻाल्हि हीअ आहे त जीअं का बि ख़राबी गोड़ घमसान कुझु बि न थिए ऐं असां निमरता वारे मामले ते बि ॾिठो उन मामले ते जेको कुझु थियो उन जी रोशनी में शायदि इंतिज़ामिया जो क़दम खणण लाइ मजबूर थी हुजे इन क़दम खे कंहिं बि माना में चङो नथो चई सघिजे इहा ॻाल्हि मां चई सघां ॻाल्हि उहा ई आहे न हिकु मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी साईं ऐं उनजो हिकिड़ो अञा माना तइ थियणो आहे अणधुरी जांच थिए पुलिस वारनि चयो आहे त असां फॉरेंसिक रिपोर्ट ॾिसंदासीं पर जेका इनिशियल रिपोर्ट आहे उन में त फाहीअ खे सबबु ॼाणायो वियो आहे मौत जो पर तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं नाइला वारे मामले जी अणधुरी जांच थिए हा पकोल घणनि जे त थी चुकी आहे नतीजा अची चुका आहिनि त उहा हिकु सुसाइड हुई रीज़न्स बि अची चुका आहिनि पर घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त अणधुरी जांच न थी आहे ऐं जेकॾहिं निम्रता जो मामिलो त अञा वधीक वज़नाए थो उन में त काफ़ी शयूं एतिरियूं वज़नाइतियूं हुयूं जेके ख़ुदकुशीअ खां अलावा ॿिए पासे इशारो पियूं कनि त तव्हांजे ख़्याल में आख़िर छो अहिड़नि मामलनि जी अणधुरी जांच न थी ऐं तव्हां केतिरा पुरुमीद आहियो त हिन मामले जी अणधुरी जांच थींदी त असां पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ तालीम इदारो ॾेई सघंदासीं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिकिड़ो त असां उमेद ई करे था सघूं त ही थिए जांच बहितर थिए पर साॻे वक़्तु मां इहो सम्झां थो जेको ज़रूरी आहे उहो हीअ आहे त असां सभ जो सभु पंहिंजे दिमाग़ में हिकिड़ा टेबूज़ हिकिड़ा ताना समाजी तानो रखी वेठा आहियूं अवां हिकिड़े मिंट लाइ सोचो त जेको कुझु अॼु पोस्टमार्टम में मोहतरमा नौशीन जे लाइ चयो वियो आहे
त हाणे इहो टेबू थियो वञे माइटनि जे लाइ त उन्हनि घर में अहिड़ी सूरत पैदा कई हूंदी जो हीअ छोकिरी जीअण खां परे थी। हाणे असल ॻाल्हि इहा आहे, जीअं इनाम भट्टी साहब चयो त हिन मुआशिरे में इहे सभु सबब बि त मालूम कजनि न। चोर जो हथ त कटियो था, पर चोरी छो थो करे? अली चयो त उहा बि त ॻाल्हि मथे अचणु खपे न। आउं सम्झां थो त छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि, उन्हनि जे मिसाल तव्हांखे ॿुधायां, आगा खान मेडिकल यूनिवर्सिटी में हर साल हिकिड़ो छोकिरो सुसाइड कंदो आहे मेडिकल जो। अवां उन ते प्रोग्राम नथा कयो, इन करे सिंधियुनि खे ख़बर ई नथी पए। आम माण्हू ॿी मीडिया आगा खान जे इश्तिहारनि जे करे ऐं आगा खान जी अज़मत जे करे उनखे वधीक सर मुंहिंजी जेका ॼाण मूजिबि माफ़ु कजो त अॼु ताईं अहिड़ो केस मुंहिंजे साम्हूं घटि में घटि न गुज़रियो आहे त आगा खान जेके यूनिवर्सिटी शागिर्द ख़ुदकुशी कई हुजे या रिपोर्ट न थियो आहे ॿाहिरि आंदो या त जी जेकर अचे त असां प्रोग्राम उन ते बि कंदासीं। मुंहिंजी धीउ हुते 5 साल पढ़ी आहे, इन करे मूंखे वधीक ख़बर। जी जी बिल्कुलु उहो तव्हां सही था चओ। असांजे आॾो अहिड़ो शइ अचे असां डिस्कस ज़रूरु कंदासीं। तव्हांखे ख़बर बि न आहे, सम्झो न। जी जी त हू दॿाए छॾींदा, तव्हांजो चवण इहो आहे त हू दॿाए छॾींदा। लाड़काणो रिपोर्ट छो थो थिए या हैदराबाद या यूनिवर्सिटी ऑफ सिंध रिपोर्ट, बिल्कुलु ईअं नथो चवां। पर मां ईअं थो चवां त जेके सुठे में सुठा मेडिकल जा इदारा आहिनि उन में बि कंड्यूसिव एटमॉस्फेयर न हूंदो। मिसाल हिकिड़ो शागिर्द आहे चित्राल जो हुयो बागा खानी, उन सुसाइड कयो 4थे साल में। पोइ ख़बर पई त असल में मेडिकल जे लाइ हू गुज़िरियल 1 महीने खां उस्तादनि खे चवंदो आयो त मां ही पढ़ण ई नथो चाहियां। सही। हाणे इन ॻाल्हि खे ऐं ॿियो मेडिकल साइंस में असांखे ॿुधाईंदा त अंग अखर साम्हूं रखो त तव्हांखे सोसाइटी ऐं हुनजे समाज जो त हिते अंग अखर आहिनि ई कोन। तव्हां क़त्ल खे सुसाइड कयो, सुसाइड खे अलाए छा लिखंदव। हिते तव्हां मुख़्तलिफ़ खोड़ वाक़िया, रुगो छोकिरियूं छो छोकिरा, पर जेको नाइला रिंद जे बारे में, जेको निमरता जे बारे में, जेको ॿियनि जे बारे में जेको कुझु साम्हूं थियो आहे उन जे बारे में असां उन्हनि सज़ाउनि जो बि त फिक्स न कयो आहे न मामिलो। सर सज़ा जो मामिलो फिक्स तॾहिं थिए न जॾहिं सोसाइटी में घटि में घटि इहा ॻाल्हि इस्टेब्लिश थिए त इन्हनि मामलनि जी जांच थियणु घुरिजे। हिते त असां पंहिंजे टेबूज़ में ताने में फाथल आहियूं। मां पंहिंजी धीअ जे बारे में कीअं चवां त हिन जे इश्क जो मामिलो हो या हिन जो पंहिंजो को दिमाग़ी खलल हो। जी बिल्कुलु एग्रीड, टोटली एग्रीड। बिल्कुलु हिकिड़ो पासो इंटरव्यू कयो, तव्हांखे थो ॿुधायां। जी उहा इंटरव्यू छोकिरी ॿाहिरों पढ़ी आई आहे, मेहराण यूनिवर्सिटी में पढ़ी आहे, शानदार छोकिरी। उन चयो त मुंहिंजी मासीअ मूंखे फांसीअ जी फाहे ॾियण वारी राति, आपघात वारी राति, मुंहिंजी मासीअ मूंखे चयो त दिमाग़ी मर्ज़ जो डॉक्टर अची विया शहर में, पाण सुबुह जो ओॾे हलंदासीं। चई त मां पंहिंजे उन मासीअ खे चयो त तूं अॼु मुंहिंजे घरां न वञजां। सॼी राति मां आराम सां सुम्हियमि, सुबुह जो तकड़ी उथी तयारु थी हुनखे चयमि त डॉक्टर ॾे हलूं। चई मूंखे हिकिड़ो रस्तो मिली वियो पाण खे फाहे ते न चाढ़ण जो। ओपन इंटरव्यू ॾिनो अथई। उहो इंटरव्यू मूं जारी कयो। उन इंटरव्यू जारी थियण खां पोइ छा थियो ख़बर अथव? मूंखे घटि में घटि 10 छोकिरनि उनजो फ़ोन नंबर वरितो आहे ऐं कई छोकिरनि उनजा फ़ोन नंबर वठी उहा हिकिड़े इदारे में कमु थी करे त असां पंहिंजा ॿार बचा फांसियुनि खां बचाइण था चाहियूं। निकिरी अचिणो पवंदो उन ताने मां। असांखे समाजी ताने रोले छॾियो आहे जुनेद साहब। सर बिल्कुलु आहे, इहो बिल्कुलु हिकिड़ो पहलू आहे। पर हिकिड़ो पहलू इहो बि आहे त असांजी जेको आहे सिविल सोसाइटी इंतिज़ामिया जो ॿियो जो पहलू आहे त कंहिं ताक़तवर माण्हू जे ख़िलाफ़ु जांच न थियणु घुरिजे, सवाल न थियणु घुरिजे, इहो बि हिकिड़ो पहलू आहे। इन ते डिस्कस थियणु खपे। पर हिते टाइम प्रोग्राम में टाइम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे। जेको ॿियो अहम सुवाल हो पेट्रोलियम वारो उहो रहिजी वियो। कोशिशि कंदासीं सुभाणे उन डिस्कस करे वठूं। वॾी महिरबानी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खे असांखे आगाह कयो। नज़र प्रोग्राम टाइम ते पुॼाणी ते पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे इजाज़त। सदाईं गॾु।